मासी वेठी आई छा? शोभा नजर न तो अचे छा? वेठी न आहियां त बाक़ी बीठी आहियां छा? मासी मां कल्ह बि आयो हुअसि। कल्ह आयो है न, अॼु छो आयो आहीं? कल्ह तोसां मुलाक़ात कोन थी, इन जे करे अॼु आयुसि। मां कहिड़ो सेंटर जेल में आहियां जो मुलाक़ात करण आयो आहीं? हा हाणे यादि अची वियो। कल्ह तूं सेवतीअ खे तंग करण आयो है न? न मूं त सेवतीअ खे तंग कोन कयो। पर उहा त तोमां तंग थी हुई न। मां त सेवतीअ खे ॾिसी असल ठरी पियुसि। तूं ठरी पई न, उहो तोखे ॾिसी ॿरी पई तो ते। मां तव्हांजे लाइ कतल खणी आयो आहियां। इहा कतल त कल्ह बि खणी आयो आहीं न। असां त एतिरा कुर्ब भला छाजे लाइ थो करी? न हीअ उहा ई आहे कलोगी कतल। खणी वञी ढेर ते उछलाए पारू थी कतल वरी असां न खणी आयो आहीं। मासी कल्ह तव्हां कोन हुया, इन जे करे वापसि खणी वियुसि। वरी अॼु वापसि खणी आयसि कतल त मासीअ खे पंहिंजे बाग़ जी खारायां कतल। वठाए त कोन हा दिलि कोन थी चए, जेकॾहिं आंधी अथई त ॾे भला हेॾे। सुभाणे बि ईंदुसि केला ई कतल खणी। मस त वेझा माइट थिया आहियूं। छा में माइट थिया आहियूं? हा छा में थिया आहियूं माइट? माइट त पहिरियां हुयासीं न। मासी पहिरियां अच वञ त कोन हुई न, हाणे अच वञ शुरू थी आहे। मासी ऐं रोज़ानी केला ॾाढ़ू कतल सूप खणी ईंदुसि। हा भले खणी अचिजांइ दिलि चवई थी त मिड़ई। पर खूनीअ खे ख़बर न पए, न त ढुगाए घर मां कढंदी। उहो पंहिंजो माण्हू आहे ऐं माइटनि दा साह सदके वेंदो आहे। हथ कोन लॻो अथई न खूनीअ जो। खूनीअ खे जेतिरो ज़मीन खां ॿाहिरि थो ॾिसी न, ओतिरो ज़मीन खां अंदरि अथई। मासी तूं रुगो ठही हल, खूनीअ जी परवाह न आहे, खणी मारींदासीं। छोरा इहो छा थो चई? मां ठही हलां? मुंहिंजो मतिलबु नाराज़ न थी, जीअं हिन पंहिंजे माइटीअ खे अञा वेझो खणी हलूं। हा हाणे रफू चकर थी। खूनीअ जे अचण जो टाइम थी वियो आहे, वरी करे न ख़्वार। ठीकु आहे मासी, ऐं वरी सुभाणे बि ईंदुसि। हा हल। बेवजह तव्हां कानून जी नज़र में आयो। ॾेॾे छा लिकायो रे? न कुछ भी न। त पोड़े हथ पोयां छो लिकाया अथव? न ही ॾिस। अरे मुंहिंजी नज़र कुदरती कमज़ोर आहे, एतिरो ॿंधो न आहियां जो न ॾिसी सघां। हिकिड़ो हथ छो था ॾेखारियो, ॿई ॾेखारियो। अच्छा ही ॾिस। अरे इहो बि हिकिड़ो आहे, ॿई गॾु ॾेखार। अच्छा हे ॾिस भला। हा ॿ हथ। अरे न तव्हां ॿ ॼणा आहियो, माना तव्हां थींदा 4 हथ। तूं ॾेखार न। ओयो हथ। अरे हिकिड़ो ॿियो ॾेखार। ॿियो ओयो ॿई हथ। न अञा हेड़ा फेरिया चेकिंग थींदी चेकिंग। सिपाही शबगोरी। ओ सामने दिख रहा है। पुट अरे छा करे मूंखे कोने में सूर न हुजे हा त पोयां भॼावा। ओ मुझी थुलड़ी मिठड़ी ज़ाल खुश आहीं? तूं न मुंहिंसां एॾे प्यार सां न ॻाल्हाईंदो कर, तुंहिंजे न प्यारे अंदाज़ ते मां सुॼी थी वञा। घणो न सुॼ फाटी पवंदी आहे, इन करे त चवां थी मिठो न ॻाल्हाईंदो कर मूंसां। कॾहिं कॾहिं त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां पंहिंजी ज़ाल जी तारीफ़ कयां, पर तोखे पेट में सूर पइजी तुंहिंजे वलहुटा था पवनि अलाए छा। ठहियो हाणे घणी चमचागिरी न कर। हेफ़ अथई भक्ति, मूं जहिड़े मोभी मुड़ुस जे प्यार खे चमचागिरी थी चई, लजी बि नथी थी। अचण सां डंडे में गन विझां हा, पोइ अचे वठाए हा त पोइ छा चई हा? दोसू मां भक्ति त भागन वारी हा, पर तुंहिंजे निभाग निहोड़े विधो आहे। हाणे कोन चवंदी आहियां, चई वात में सूर पइजी वियो, पर तो ते को असर ई न थियो, इन करे चवण ई छॾे ॾिनो आहे। अञा असर कोन थियो आहे, सभु कुझु छॾियो घर में वेठो हा, कुकड़नि जो खफ़्त छॾियमि, दोस्तूं यारियूं छॾियमि, ॿाहिरि निकिरणु छॾियमि, अञा बि असर कोन थियो आहे। मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे, अलाए छो। भला इहो त ॿुधाए, एॾी चमचागिरी करें छा थे तो? पैसा खपनी? पाण बचन जी मां आहीं, कल्ह जो ॾिना हुया मैं, उहे हाराए आए छा जुआ में? तोखे चयमि न, हाणे मां जुआ कोन खेॾंदो आहियां। इतबार अञा बि कोन्हे को। एतबार आहे तोते। तूं हाणे वेह, बाबा अचण वारो आहे, हुन खां वठी थी ॾियां।
न न पिणे जा पैसा मूंखे कोन खपनि भला आधा शादी अचे तो उन खां थी वठी ॾियां मूंखे ख़ैरात जा पैसा न खपनि बाक़ी मां को कमाया थी छा जेके रखियल आहे ॾिना मां न उहे बस बस घणी बेइज़ती न कर पैसा ॾियणा थी त ॾे न ॾियणा थी न ॾे थोरो प्यार सां ॻाल्हाए त मथे ते चढ़ी वई कॾहिं त चवंदा न सियाणा ज़ाल खे घणो कुर्ब न ॾिजे मथे चढ़ी थी वञे ॾींहं राति ॾंडे जो ज़ीपट हुजे त ख़बर पए ज़ालनि खे त मुड़ुस मुल्क में मौजूद आहिनि तूं न सुधरंदी मां सुधरां पाण कमाए ईंदे ऐं मां रखंदसि त ॾींदीसांइ न जे न कमाईंदे त हथ त टंगणो पवंदई मूंखे तो रोके छॾियो न घर में हा अंधो मंडो टुंडो त न आहियां न पाण कमाए सघां थो ॿाहिरि हुयुसि त 5 रुपया कमाईंदोसि न कंहिंजो ॻझू त कोन हुउसि न पर तो वेहारे मूंखे हथ टंगण ते हिराए छॾियो आहे बाक़ी बाबो अचे त वठी थी ॾिए अधो अचे त वठी थी ॾिए इहे पिनण वारा पैसा मूंखे खपनि ई कोन मूंखे हथ टंगण वारो करे छॾियो अथई तो त कोन टंगींदुसि हुननि जे अॻियां हथ मुंहिंजे कुकड़नि जी हिकिड़ी मेल ई मुंहिंजे महीने जो ख़र्चु कढी सघे थी पर मूंखे तो छॾियो न ॿाहिरि तूं छॾ पोइ तूं वेही ॾिसां असांजा कमाइण बाक़ी वेहारियो बि घर में वेठी आहे ख़बरूं बि करे बि थी ऐं बेइज़ती बि करे बि थी कोन थी रोकियां कोन थी टोकियां जीअं तोखे मां इज़त थी ॾियां न इहे तूं मथे ते तो चढ़ंदो वञे अहिड़ी बख़्ती है हुईं त वॾे भागनि वारी पर तुंहिंजे निभाग न मूंखे निहोड़े विधो आहे ओ इहो जेको निहोड़े निहोड़े चई थी न इन्हे तोखे निहोड़े विधो आहे दोसूअ कुझु कोन कयो अथई पर तोसां ॻाल्हाइण बि सही न आहे है दोसू है भाॼी अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां दिलि थी थिए त मां नचां मां ख़ुशियूं कयां मां माण्हुनि खे मोचड़ा हणां ऐं चिरी बंदि वरी पैसा थी पचायां दिलि चए थी अॼु मां मिठाई बि खायां अलाए कहिड़ी ख़ुशी मिली अथई ख़बर ई कान थी पई ख़बर त पए अॼु मां पंहिंजी ज़ाल खे ॾिसी आहियां ज़ाल तुंहिंजी ज़ाल दिलि सां कोड़ो ई कोन थो लॻे सभु कोला लॻनि था पर यादि कोन्हनि भला कहिड़ीअ खे खुटीअ खयो आहे जो तोसां रिश्तो करण जो सोचियो अथई अखियुनि खां अंधी आहे छा कमदार बख़्शे खे हाणे इहो कमदार बख़्शो मुंहिंजो कमदार न आहे सौदो आहे मथो थियो थी चोरा ख़राब इहा मुरादी ऐं तोखे मिलंदी छो न मिलंदी एविज़े में संग ॾिनो अथव हा संग ॾिनो अथई कंहिंजो तुंहिंजो भाॼाई तुंहिंजो तूं बख़्शी ज़ाल थींदी ठीकु आहे ऐं मुरादा मुंहिंजी ज़ाल थींदी हा हा इहो चई छा थो सच थो चवां 14 तारीख़ मुंहिंजी शादी ऐं 16 तारीख़ तुंहिंजी शादी हलो ॿिन्ही खे हणा मोचड़ो बूथ ते सो बि खाॿे पेर जे जूते जो साॼे पेर में सूर ठही आहे मुंहिंजो मतिलबु आहे साॼे जो आनी या काबे जो आनी शादी आहे ज़रूरु थींदी हो जमालो ओ मुंहिंजो कती आयो कैद सां बस तूं केरु थींदो आहीं हा केरु थींदो आहीं मुंहिंजी शादी कराइण वारो छो मां वासना आहियां तुंहिंजे ॾेर न आहियां तो जहिड़े ॾेर खां न भिंग भली आहे कज़े चाती मां त तुंहिंजो भलो थो कयां अञा त चांद लॻी पई हा उहा त आहियां त बसि गद में वेठी वादियूं चिनी गद गाता त तूं कयां मुंहिंजो थोरो अथई थोरो भाॼई घर घाट वारी त आहियां न तूं छा मूंखे घर घाट वारो कंदे त पोइ मूं सवारो थो कयां भला ईअं ई सम्झे बख़्शे जहिड़े माण्हूअ खां त मां खूह में टपो ॾियां त उहो भलो आहे बाक़ी इन माण्हू सां मां शादी कोन कंदसि ज़िद छॾ भाॼई तुंहिंजे हा कदनि सां मूं गली पियो घर वसी पवंदो मुड़ुस बि आहे साईं मोतबर जो ई घर हलाईंदो जेकॾहिं घर ई हलाइणो अथई न त भाॼई ऐं भाटीअ जे मथां हथ रखो तोखे मां परणाईंदसि हा पर मुराद जहिड़ी कोन मिलंदी न भाॼई हा अदा भाऊ जहिड़ो तूं सुहिणो आई न अहिड़ी सुहिणी कुंवार वठी ॾींदीसांइ तूं मुंहिंजी शादीअ खे छॾे ॾे मां शादी तॾहिं कंदसि जॾहिं सेवतीअ जी शादी थी वेंदी पोइ उहा बि कराईंदुसि सेवती शादी मां कराईंदुसि पाण जहिड़े सां हा न न न सेवती जहिड़ी सां जहिड़ी सेवती आहे मुड़ुस में अहिड़ो ॻोल्हे ॾींदोमांसि सेवतीअ जहिड़ो जोड़ मूंखे सॼे ॻोठ में कोन थो सुझे ज़रूरी आहे ॻोठ में कयूं सेवतीअ जी मां वेठी आहियां न उन लाइ मां पाण सोचींदमि बाक़ी बख़्शे जहिड़े माण्हूअ सां मुंहिंजे लाइ कॾहिं सोचजां बि न सोचण वारो टाइम बि भाॼई हिन महिल फैसला थी विया रिश्ता तय थी विया सम्झी निकाह थियण वारा हाणे बसि रुॻो रुख़्सत थी रहियल अथई इहो यादि रख मां बि मोचड़नि खे तेल हणी थी रखां डुकाए 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 अधु मुंहुं न कया न मुंहिंजो नालो बि सफ़ूरा न थी भाॼई मुंहिंजी इज़त जो ख़्यालु कर मां ज़बान ॾेई आयो आहियां अॻु वरी कहिड़ी ज़बानूं पूरियूं कयूं अथई जो हाणे ज़बान ॾेई आयो आहे
वञ वञी बख़्शे खे ॿुधाए त मां शादी कोन कंदीमांसि। जेकॾहिं तूं न ॿुधाईंदेसि न मां वञी दिमाग़ मां हवाई थी कढी चांसि। न न भाॼाई मां तोखे वञणु कोन ॾींदुसि। तूं छॾ बसि मां पाण ई थी वञा हुननि ॾे वञी ॻाल्हायां थी पाण। सही आहे? भाॼाई ॾिस मां तो बख़्शे खे ॿुधायां मां तो ॿुधायां तूं तेसि ताईं सबुर कर जेसि ताईं मुंहिंजी शादी ते ख़ुदा जो वासो अथई। बख़्शे खे मां पाण थो सम्झायां छॾ दिमाग़ खे। ख़बर अथई ॻोठ में बदअमनी वधी वई आहे। सिपाही शपकोरी मुंहिंजो बूट चोरी थियो आहे सो बि ओताक मां ऐं उहो बि वरी जोराबन सुधो। हिकिड़ो वियाजीअ उहो तव्हां भॼी वियो हेठि अथव। वियाजीअ खे असां न पर तव्हां भॼायो। अरे शपकोरी फायरिंग करण जो एॾो शौक़ु अथई न वञी करे धाड़ियल वारे इलाइक़े में वञी फायरिंग कर। हिते रुगो लूसी लबाड़ी चोरन हिन तवारी वातारी फायरिंग तोखे मज़ाक सम्झंदा। जहिड़ा चोर तहिड़ा अमलदार तंहिं करे त मूंखे हिते रखियो अथनि। सरकार खे ख़बर आहे हिते अहिड़ा चोर रहंदा आहिनि जेके पुलिस जे वात सां रुगो डटन 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 उन ते तरक़ी पवंदा आहिनि। बाक़ी धाड़ियल वारनि इलाइक़नि में असांजा भला पुलिस ऑफिसर भर्ती थियल आहिनि जिन हणी धाड़ियलनि जा बखिया उढेरे छॾिया आहिनि। हिते त रुगो लूसी चोरन तुंहिंजे वकड़ में थो रहींदा। हा यार मुंहिंजी त बेइज्जती कराए विधी आहिनि ठड़कू ठड़कू चोरन। रेस जी औताक़त आहे बूट चोरी थी वियो आहे उहो बि चोराबन समेत। हा यार इहो असां बि ॿुधो आहे तॾहिं त लिखंदा था वठूं। अरे दे तव्हां छो था लिखो किथे चोरी तव्हां त कोन कई आहे। न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का असां उन करे था लिखूं मतिलबु तुंहिंजो रईस जो शक असां ते न अची वञे। असां बि का अहिड़ी वाहियात ऐं किरियल हरकत करे सघूं था। हा इहा ॻाल्हि आहे तव्हां जहिड़ो सही को भलो चोर मुंहिंजे तरह मां चोरी न करे सघंदो। उनखे ख़बर हूंदी त असांजे इलाइक़े में कड़क कड़क ऑफिसर भर्ती थियल आहे। हणी रलीअ जे तह खां विञाए विझे ही के ॿिया चोरनि ॿाहिरां जंहिंखे मुंहिंजी दहशत जी ख़बर कान्हे। बरोबर साहब सही थो चवीं। सचो आई पर असां लाइ ॾचो आई। अॼु रेस्टोरांट के खानो घुरायो आहे कहिड़ो बूथ खणी वञा होॾे। बाबा इहो बूथ खणी ईंदे ॿियो कहिड़ो बूथ अथई। पर पहिरीं ॻाल्हि इहा त कंहिं चङे ऐं सुठे मोचीअ खां पॉलिश कराए पोइ वञजाइनि। करिए छा थो मुंहिंजे बूथ खे पॉलिश करायो मतिलब त साबुण सां धोई पोइ साफ़ करे मां पोइ वञजाए। मतां चिपियूं ईअं अखियुनि में तरनी जीअं मच्छूं तरंदियूं आहिनि तलाउ में। न पाण खे सुर्म बर्म पाए तेल बेल हणी कंगो बंगो ॾेई वज़ू करे पोइ वेंदुसि। हल ॻोठ जे रईस लाइ एॾो तयारु थी थो वञे। इहो ॻाल्हि ॿुध कॾहिं एतिरो निमाज़ लाइ तयारु थी वियो ई न यार। तंहिं करे त दर बदर लॻा पिया आहियूं पघार बि जाम आहे यार पर हिक बि छॾे ई कान थी। यार शुक्र कोन्हे कोन तंहिं करे पूरी कान थी पाए पर हाणे शुक्र कबो बसि दुआ कजां त रेस खां खेर सां मोटी अचां तो परे थी बि गोली न बूथ में लॻई ततम ततम हाँ हिलियो मुंहुं। हे पुलिस वारो कंदो बूट जी जांच। अफ़सोस आहे सेती इहो थी मुंहिंजो पीउ जंहिंखे पंहिंजी धीउ जो ख़्यालु ई कोन्हे को। इन्हे जो कचो मथो मुंहिंजे चाचे कयो आहे। पर मुंहिंजे पीउ जा बि त कम ॾिस हिन उमिरि में इश्क थो करे अंधी भूंडे में ख़ुशि ऐं मासी सपुरा खे का ख़बर ई कान्हे का बाबो इश्क में पंहिंजी धीउ खे खपाए रहियो आहे। फिकर न कर चाचे जूं ॻाल्हियूं हवा में तीर बराबरि हूंदियूं आहिनि। हिकु या ॿिनि ॾींहंनि में साॻी मानी साॻ सां हूंदी। पर हिननि त रिश्ता बि तइ करे छॾिया आहिनि ऐं तारीख़ूं ॿधी छॾियूं अथनि। न तोखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर आहे न अम्मा खे। पहिरां त अम्मा हिन ॻाल्हि जो वॾो मलहेलो कंदी। तोखां पहिरां त अम्मा चाचे बख़्शे ऐं चाचे खूनीअ खे ॾींहं जा तारा ॾेखारींदी। मासी ख़ामोश रहे त पोइ अम्मा में ख़ामोश थियण वारी बूटी ई कान्हे। जॾहिं ख़बर पवंदसि न हिन ॻाल्हि जी त ॾिस कीअं थी आसमान मथे ते थी खणे। खूनीअ सलाह त कई हूंदसि न ईअं बाक़ी कीअं रिश्तो तइ कंदो। अम्मा सां सलाह छा पर ॻाल्हि बि कोन कई अथई।
तॾहिं त चवें थी चाचे खूनी जी ॻाल्हियूं पाणी जे मथां लीक आहिनि। मासी सपुरा खे मुंहिंजे तरफ़ां वरी बि मिंथ कजांसि। मिंथ छा, मां वठी थी अचांसि तोॾां बसि। ओ पेरे उघाड़े पोतासी और ऐसा तुझा सलाम जो पोहता, सलाम जो पोहता, पैगाम जो पोहता, वो बूट पाए भगासी और रांधिका तुझा सलाम जो पोहता। सलाम तो पोहता पर न रेस रांधिको खान नजर थो अचे, न को शादी नजर थो अचे, न को वाठो, न को चमचो, न को डोई, न को देगड़ी, सभु काॾे विया। खेरा हेॾी वॾी ओताक आहे, असां बि ओताक सां कचहरी था कयूं, पंहिंजी कंदासीं टूटी पूरी। भाई शबकोरी पहुची वे छा? अरे सा बाबा जीअं तव्हांजा सलाम पहुता, असां भॼी अची हिते पहुतासीं। न आंधी ॾिठीसीं, न तूफ़ान ॾिठोसीं, न मिटी ॾिठीसीं, न जबल ॾिठोसीं, न खॾो ॾिठोसीं, न खाॿो ॾिठोसीं। धूड़ तव्हांजे ओताक में अय मां हिते छा पहुतमि, छा ॾिसां, रुगो कारी यारा कख। हिते त कुतो बि कोन्हे। जेकॾहिं कुतो बि हुजे हा न त सम्झी वञा त रेस बज़ार ते ख़ुदि पाण बीठो आहे। अरे खिलाक सिख, ख़बर अथई ॻोठ में बदअमनी वधी वई आहे। सिपाही शबकोरी मुंहिंजो बूट चोरी थियो आहे, सो बि ओताक मां, ऐं उहो बि वरी जोराबन सुधो। हद थी वई रेस। रेस रांधिके खाने जो बूथ, मुंहिंजो मतिलबु आहे त बूट जोराबन समेत ओताक मां अगवा। वॾी बदअमनी वधी वई आहे, वॾी हद थी वई। रेस रांधिके जो बूट चोरी थियो आहे। अरे एॾी बदअमनी थी वई आहे जो माण्हू बूट मां कोन था मुड़नि। सिपाही शबकोरी बूट पैदा कर। रेसो मां बूट किथां पैदा कयां? बूट पैदा करण लाइ त मूंखे बूटड़ीअ सां शादी करणी पवंदी, पोइ वञी बूट ॼमंदो। अरे मां बूट ॼणण लाइ कोन थो चवां, बूट पैदा कर मतलब बूट हथ कर। अरे सा मां बाबा बूट किथां हथ कयां? बूट त चोरनि वटि हूंदो न। अरे इहो ई त चवां पियो न, चोर हथ कर। अरे सा मां चोर किथां हथ कयां? चोर को मुंहिंजे घर में वेठा आहिनि छा जो मां उनखे हथ कयां? अरे तू ॻोल्ह। अरे चोर ॻोल्हण पुलिस जो कमु आहे न। हा हा ॾिस, दिलि सां ॻोल्हींदुमि, पंहिंजी ईमानदारीअ सां ॻोल्हींदुमि। भला इहो बूट आहे न, उनजा थोरा पार पता त ॾियो। हा लिख। पेन पनो तो मां खणी कोन आयो आहियां, छो त सरकार असांखे पेन ऐं पने जा पैसा ॾे ई कान थी, जुगाड़ ते वठंदा आहियूं। बसि तव्हां मूंखे ॿुधाईंदा वञो, मां पंहिंजे दिमाग़ में यादि कंदो थो वञा। छा चोर? न साईं, बूट बूट। हा त पोइ ॿुध। हा साईं ॿुधायो। अरे कंप्यूटर चालू आहे, ॿुधा। अरे इहो छा थो करी? कंप्यूटर चालू आहे, दिमाग़ खे सुजा करे छॾियमि, तव्हां ॻाल्हाईंदा वञो ऐं फिट थींदो थो वञे। अरे दिमाग़ सुजा थी वियो, तव्हां भौंको। अरे होश कर, मां फरियाद ॾियां। त पोइ बयानु कयो। हा त पोइ लिख, बूट सफ़ा मूं जहिड़ो, मुंहिंजो मतिलबु आहे बूट जहिड़ो। बूट सफ़ा तव्हांजे मुंहंडे आहे? अरे मुंहिंजे या बूट जे मुंहांडे न, मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे पेर में सफ़ा पूरो। अच्छा, तव्हांजे पेर में पूरो हो। अरे हाणे मां तव्हांजो पेर खणी ऐं बूट खे ॻोल्हींदुसि त कोन न। तव्हां रुगो महिरबानी करे बूट जूं निशानियूं ॿुधायो, निशानियूं। अरे बूट आहे, को माण्हू आहे जो निशानियूं ॿुधाई त ॾंद वॾा अथसि, अखियूं शेरियूं अथसि, हितां खां गंजो आहे, हेतिरा वार अथसि, वात नंढो अथसि, हा नक डिघो अथसि। अरे बूट आहे बूट। अरे भला बूट ते तव्हांजो फोटो लॻल आहे छा? मूंखे कीअं ख़बर पवंदी त इहो बूट तव्हांजो आहे? अरे तूं चोर ॻोल्ह, चोर, बूट पाणे मिली पवंदो। ओ ईअं चव न रे त चोर ॻोल्हियां, बसि अॼु हिन कम ते लॻी थो पवां। हा हा साईं, मूं हथ कढिया मई, हाणे हल।
तव्हां रुगो मुंहुं मां रसो कढो, मुंहिंजो मतिलबु आहे त हथ कढो ऐं हथ पंहिंजे पासेरे में विझो ऐं सम्झो था। अरे पेट्रोल सां कहिड़ो तालुक बूट जो? हाँ वञी बूट ॻोल्ह, हल तूं पेट्रोल ते हलंदो ई छा? ठीकु हलां, वरी बि सोचो हलां, तव्हांजी मर्ज़ी, पेट्रोल महांगो आहे। शादी कुछ खबर भी अथई या वती तो हंबोशो हणंदो? ओ हंबोशो इन करे हणंदो थो तां त रेस जो बूट गुम थी वियो आहे। तू वट बूट ॻोल्हींदो, हिते मुरादा वीचारी रोई रोई हाल हीणा करे छॾिया आहिनि। छा? चाचे बख्शे मुरादा जो रिश्तो चाचे खूनीअ सां तय करे छॾियो आहे। छा न? हा, हिन महीने जी 14 तारीख़ चाचे खूनीअ ऐं मुरादा जो निकाह आहे। हाणे तू वेई पाठा चबाड़। पाठा छा? हाणे मां मेणबतियूं चबाड़ींदुसि। सिलू मुस्मानो नहीं बाजो कम के करी न सके। वेड़े रईस वेड़े हेतिरो कमाए खयो तूं, अञा कहिड़ो खणुसि? हा रईसा, कम खे त खणी खणी असांजा कुल्हा ई घसी विया आहिनि, पर तूं चईं तो कम खे खयूं कोन्हे। तुंहिंजा कुल्हा आहिनि किथे? अड़ी अड़ी हिकिड़ो व्याजी हो तांगा बजियो ए रईस व्याजीअ खे असां न पर तव्हां भॼायो। असां त ॻोल्हे ॻोल्हे गिले गिले खणी तव्हां ताईं पहुचायो, पोइ तव्हां खां भॼी वियो त तव्हांजो ॾोह असांजो आहे छा? रईस अवां जो व्याजीअ खे गैराबाद ऐं सिम वारी बनी ॾेखारी न, इन ते हुन जा अरवाई खजी विया। तव्हां हुनखे पको कयो आहे न बाबा, तव्हां भाई कहिड़ो कमु कंदा? ऐं रईस असां सम्झो त तव्हां वॾा खूनी माण्हू आहियो, असुल हुनखे कुतर कुतर करे छॾींदा, पर तव्हां बि त बूटो न ॿारियो। कुतुर कुतुर करे छॾियां, पर मूंखे तव्हांजो ख्यालु पियो अचे, छाकाणि त तव्हांजो पुराणो खातेदार आहे। खातेदार छाजो रईस? व्याजी त मिड़ी व्याजी। ऐं व्याजी न कंहिंजो मिट न कंहिंजो माइट न को पंहिंजो न को पराओ, व्याजी त व्याजी हूंदो आहे। बसि असां मिड़ी सुञाईअ में अछो मुंहुं कंदा आहियूं, पोइ असां बसि हितां हुतां करे मिड़ी ॿीणा पैसा करे ॾींदा आहियूं, जान छॾाईंदा आहियूं बसि। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हाणे ॾिसजो कीअं तो कुतुर कुतुर पिया असां वॾा खूनी माण्हू। खूनीअ सां तुंहिंजो रिश्तो, निकाह जी तारीख़ बि मुक़ररु थी वई आहे। निकाह खां पोइ रुख़सत थी, उन खां पोइ तूं असां सां गॾु रहंदीअ। हल माना दुबई जो बूट आहे। हाओ असुल जेन्युइन दुबई जो। बख्शा खपई छा? मुरादा जो संग खूनी खे ॾेई छॾियो अथसि। छा? हा मां, बख्शे जो थियो आहे मथो ख़राब। गोठे में एॾो हुलगाम लॻो पियो आहे, इन निभागे शादीअ खे का ख़बर ई कोन्हे का। ही तॾहिं ईंदो जॾहिं खूनीअ सां मुंहिंजो निकाह थींदो, पर मां खूनीअ सां त निकाह कंदसि ई कोन न। मुरादा मासी सफुरा ख़ुशि आहीं? बसि अम्मा, जेका रब जी रज़ा। मासी केरु मरी वियो आहे? इंसानियत मरी वई आहे, रिश्तनि मां रिश्तनि जो एहसास मरी वियो आहे, तॾहिं त रत जा रिश्ता दुश्मन थी पिया आहिनि। मासी तूं इन रिश्ते मां ख़ुशि आहीं? ॾाढी ॾाढी ख़ुशि आहियां। भला तूं ख़ुशि न आहीं छा? न। छो कहिड़ी कस्ती लॻई? खूनीअ जहिड़ो मुड़ुसु तो मिलई। हा खूनी बि आहे भलो, मरण खां मरी वेंदसि, पर खूनीअ सां निकाह कॾहिं बि कोन कंदसि। बसि अम्मा, हाणे छा थींदो? जेको थियणो हो उहो त थी वियो। छा थी वियो? खूनीअ सां तुंहिंजो रिश्तो, निकाह जी तारीख़ बि मुक़ररु थी वई आहे। निकाह खां पोइ रुख़सत थी, उन खां पोइ तूं असां सां गॾु रहंदीअ। मासी तूं त कोन हूंदीअ। छो? मां पोइ वरी काॾे वेंदसि? तूं असांजे घर। तुंहिंजो घर त उहो ई थींदो न, उते त हूंदसि न मां बि। उते कीअं हूंदीअ? तुंहिंजी शादी बाबे सां कोन थींदी छा? न को, मां थी कयां बख्शे सां शादी। बख्शे जहिड़े खे मां पासे में बि न बीहण ॾियां। पोइ वरी मां छो शादी कंदसि खूनीअ सां? पहिरियां बाबो तोसां शादी कंदो, पोइ पंहिंजी धीउ ॾींदो। पहिरियां खूनी शादी कंदो, पहिरियां बाबो शादी कंदो। मां चवां थी खूनी शादी कंदो। मां चई थी पहिरियां बाबो शादी कंदो। अरे खूनी शादी कंदो छा जो? बाबो शादी कंदो। खूनी शादी कंदो।
14 तारीख़ खूनीअ जी शादी आहे ऐं 16 ते वरी मुंहिंजी शादी आहे। इहा 16 जे करे 14 जी जाइ ते अची वञे त केॾो मज़ो थिए, पर हाणे इहा 16 14 जी जाइ ते कीअं ईंदी, 14 16 जी जाइ ते कीअं ईंदी, सोचणो इहो आहे। बख्शा ॾाढो सुहिणो थी पियो ई, कहिड़ी चकी जो अटो थो खाई। सुहिणा हुआसीं, सुहिणा आहियूं, बस सपूरा जी सिक सुकाए छॾियो। बख्शा ऐं रंग बि कढियो अथई, अॻ में त अहिड़ो कोन हुए। अॻे बि रंग भलो हो, हाणे बि आहे, बस रुगो सपूरा जी मोहबत में मुंझी पियो आहियां। न न हाणे मिड़े थोरो सायो सुहिणो थी पियो ई, इहो त रंग बि कढियो अथई। शादीअ जे शौक़ में छा? ऐं बख्शा जॾहिं न घोट थींदे वधीक सुहिणो लॻंदे। हाय हाय वरी मोड़ ॿधंदे, तेल फुरल कंदे, श्रृंगार कंदे, अहिड़ो बूट पाईंदे, अल्लाह वाह जो ठहंदे। हाय हाय यार बूट त वाकई शादीअ में पाइण जहिड़ो आहे, भला किथां आंदव? बख्शा गिफ्ट मिलियो आहे, गिफ्ट। गिफ्ट कहाँ के? हा हा छो असांखे भला गिफ्ट नथो मिली सघे छा? बख्शा असांजो न हिकु पुराणो यार दुबई में रहंदो ऐं उहो आयो आहे, असां हुनखे मुबारक ॾियण वियासीं न, असांखे उन गिफ्ट कयो बूट दुबईअ जो। हल माना दुबई जो बूट आहे? हाओ हाओ असुल जेन्युइन दुबई जो। बख्शा खपई छा? मुफ्त में? मुफ्त में न, मुफ्त में न, पैसनि में, पैसनि में। हा हा तूं न शादीअ में दुबई जो बूट पातो, खुदा थो ॼाणे तूं बि घोट दुबई जो घोट लॻंदे। घणे में ॾींदव? यार असांजो को यार आहे न दुबई वारो, इन्हीअ असांखे ॿुधायो त 10,000 में मिलियो आहे। तूं यार माण्हू आहीं, बसि हाणे तोसां कहिड़ा हिसाब, बसि तूं रुगो 5,000 ॾिजांइ। हल छा यादि कंदे, घोट हुजण जी ख़ुशी में रियायत ई रियायत अथई। पर तव्हां इहो गिफ्ट खपायो छो था? बख्शा असुल ॻाल्हि आहे त बूट आहे हिकु, असां आहियूं ॿ, हिकु हिकु बूट त पेर में कोन पाईंदासीं न। ऐं असां ही खपाए इन ई रक़म जा असां 2 जोड़ा वठंदासीं, जीअं असां 2 पाए सघूं। भले हा ठीकु आहे, ठीकु आहे, पोइ ॾियो। इहो बूट त ॾियो ई था, पर पैसा? पैसा पैसा उधर कयो न, शादीअ खां पोइ ॾेई छॾींदोमांव। न बा हेड़ो दुबई जो बूट उधर ते ॾियूं न को? बा पैसा खूनीअ खां वठी ॾींदोसांव। हल बा हल, दुबई जो बूट वरी उधर ते छा लाइ ॾी वई? रस्तो वट, असां सोचो थी तूं लय कर, पर लय का तुंहिंजे नसीब में ई न आहे। यार बूट मूंखे वणी वियो आहे, इन करे मूंखे ओधर ते ॾियो। 5,000 बदिरां 7,000 ॾींदोसि न, हींअर रुगो ओधर ते ॾेई वञो। न को ही त 7,000 में, पर जे तूं 10,000 ॾी रोक न त बि कोन ॾी वई ओधर ते। भला भियो त मां पैसा खूनीअ खां वठी अचां, बूट के ॿिए खे न ॾिजो, मूंखे इहो बूट वणी वियो आहे। हा असां हिते ई बीठा आहियूं, तूं वञ खणी आ पैसा। ठीकु आहे त पोइ तव्हां हिते भियो त मां खूनीअ खां पैसा वठी अचां। वञो मतां, बूट मूंखे वणी वियो आहे, महिरबानी करे मतां वञो, इहो बूट मां ई पाईंदुसि शादीअ में। असां बीठा आहियूं, तूं जल्दी पैसा खणी आ। ॿुध खूनी जी बि शादी आहे न, वो तो बूट भला खूनी के लिए देखो मजा होना कि वणी वञे। हा हा ईअं ई था कयूं। हा अच त हलो। धीअ ॻाल्हि चर्चा खां चढ़ी वई आहे। बाबा कंहिं तो सां चर्चा कया आहिनि? केरु कंदो मूंसां चर्चा? जेकॾहिं मूंसां चर्चा कनि त ॻोठ मां ई कढाए छॾियानि। पोइ बाक़ी कंहिं ते काविड़जी आया आहियो? इन ही निभागे बख्शे ते। बस खूनी ते बि। खूनीअ ते छो? धीअ खूनी त बख्शे जो दिमाग़ फेरायो आहे, तॾहिं त अहिड़ा गंदा फ़ैसिला थो करे। वरी छा कई? घणो कुझु कयो अथसि, जेकॾहिं ॿुधाईंदोमांइ न त दिमाग़ मां ठका निकिरी वेंदई। पोइ कढ मुंहिंजे दिमाग़ मां ठकाव, मूंखे बि त ख़बर पवे ॻाल्हि छा आहे। धीअ भक्ति मुरादा जो संग खूनी खे ॾेई छॾियो अथसि। छा? हा मां, बख्शे जो थियो आहे मथो ख़राब, लॻे थो त पादरनि खे सॾु थो करे, हणण वारो केरु कोन अथसि। मां अञा चुप आहियां, जे पोयां पियो मांसि न त घटि न कंदोसांसि। बाबा पोइ हाणे छा थींदो? मुरादा जो संग गाए वॼाए वठंदासीं, दौलत मामनि सां ऐं चाचनि मामनि सां वठंदासीं। बाबा इहो त कलाम आहे, तूं पंहिंजो इरादो ॿुधाए न त तव्हां छा कंदो हाणे? असां फ़ैसिलो छिकाईंदासीं धीअ। घुरट में? रईस रांदी के वटि। मास्टर त हाणे रईस जो कमदार ई नाहे, पोइ हुनजी ॻाल्हि कीअं मञींदो? कमदार न आहे त छा थी पियो, राज जो त आहे न। बाबा हुन में त माणपो ई कोन्हे को, राज ऐं ॻोठ जो हुनखे कहिड़ो क़दुरु?
हिकिड़ी धी के रोज़ रोज़ मुड़ुस तो ॾींदो वते। धीअ मुरादा जो मुड़ुस सिर्फ़ शादी थींदो, असांखे हुन रिश्ते ते एतिराज़ आहे। धीअ असां नथा मञूं उन रिश्ते खे। जेकॾहिं बख़्शे घणी घणी कई न त मुरादा खे खणी शादी सां शादी कराईंदासीं, ज़ोरी शादी कराईंदासीं। रेस जो बूट ॻोल्हण जो टास्क मूंखे मिलियो आहे। जे बूट ॻोल्हण में कामयाब थियुसि त रेस मुंहिंजी तारीफ़ कंदो। मुंहिंजी तारीफ़ थी त प्रमोशन पको। रेस बि ख़ुशि थींदो त वॾो साहब बि ख़ुशि थींदो। ॾींहुं राति करे रेस जो बूट ॻोल्हणो आहे। नंढे वॾे तोड़ जी जांच करणी आहे, कंहिंखे न छॾिणो। उठ सभु कोरी कम खे पट। अरे ब्रेक ब्रेक ब्रेक, यो रेला और काॾे सूसो टेकंदो थो वञी। रेस जो बूट रेस जो बूट किथे आहे? अरे रेस जो बूट चोरी थियो तोखे ॿुधायो जो हम। अरे बाबा उनजो त पुछणो आहे, उनजी ॻोल्हा में त निकितो आहियां। अरे मूं चोरी कया जो मूंखां तो वरी 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 पुछी। बाबा चोर ॻोल्हियो न। ए बूट जी ॻोल्हा में त झर झंग ॻोठ वस्तियूं वहाण सभु हिकु करे छॾियूं अथमि। ओ भाउ तो बराबरि चोरी कोन कयो हूंदो। चोर त बूथ मां पथरा हूंदा न। जंहिंखे सिर्फ़ु मूं जहिड़ो कड़क सूबेदार, कड़क पुलिस वारो परे खां सुञाणे सघे थो। अरे वो पुलिस ही तो परे खां तूं चोर सुञाण न, मूं जो छो अॻु वरितो अथई। बूट जा पार पता ॿुधा न बाबा। हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तुंहिंजे बूथ ते गिराह ठहणा ऐं बूट ते गिराह ठहणा त माप साॻी आहे। बाक़ी जे नथो एतबार अचे त रेस पाण ॿुधाईंदी। बूट उन्हे जो आहे। रेस जो बूट त कर न कयो थी, ॿियो को कमु न अथई। मां हिन वक़्तु तकिड़ो आहियां पुट। हा बा अर्जेंट कमु आहे। उहो कहिड़ो कमु आहे जेको रेस जे बूट खां बि अहम आहे? अरे बाबा अहम बा अर्जेंट बा। मूं वारो मासड़ बख़्शो चाकू न आहे। कल्ह खां वठी हिन कोन वियो आहियां। या मूं वारी मासा त मुरादा बूथ सुॼाए वेठो हूंदी, मां हुनजे घर पियो थो वञा। मां गॾिजी हले छा? तूं बा असांजे मासड़ घर छो लाइ? तूं असांजे माइटी जमा करे तव्हांजे घर आयो आहे। तूं वरी पंहिंजे मासड़ बख़्शे सां मिल ऐं मुरादा सां बि कचहरी करे वठो। मां बीठो हूंदुसि ॿाहिरि, चाहे प्यालो मोकिलिजांइ। पोइ खणी मूंखे बूट जा फार पता ॾिजांइ, ब्रीफिंग कजांइ मूंखे ब्रीफिंग। कमु वॾो आहे। मूं वारो मासड़ बख़्शो आहे न, पोइ मुंहिंजी मासा त मुरादा जो संग वरी खूनी कयो थो जे। थी सघे थो हथ हथ में पइजी वञनि, हाथापाई थिए। हाथापाई थी न, माना इहो केस मुंहिंजो थियो न। चरियो थियो ई छा? कीअं तुंहिंजो आहे? मासड़ मुंहिंजो, सोरो मुंहिंजो, केस वरी तुंहिंजो। इहे जेके केस आहिनि असां पाण हल कंदा आहियूं, उन में तुंहिंजे अचण जी ज़रूरत ई कान्हे का। अड़े जेकॾहिं अहिड़ा मुड़ुसु माण्हू आयो त पोइ वञी बूट बि पाण ॻोल्हियो। अहिड़े खसी केस लाइ असांखे डिस्पट छो कयो अथव? पाण हलूं था बाबा। अड़े पी वञी काॾे थो? असां वारो केस जेको आहे उहो मामूली केस आहे। रेस जे बूट वारो जेको केस आहे न उहो वॾो केस आहे। तूं हुनखे मामूली थो सम्झी जा। माण्हू असांखे थुकूं था न, रेस रांदी कयो तव्हांखे त बूट चोरी थी विया। हा के ॻाल्हि वणे ई न। त पोइ ॻोठ ऐं तर में जेके बि चोर आहिनि जा नाला ॿुधा। हाणे मां ॿुधायां त चोर कान केरु आहे? तव्हां पुलिस आहियो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे चोर केरु आहे, साधु केरु आहे। पाण वञी हुननि खे ॻोल्हंदा। अॻु में त वरी पियो ठाॾूं त जिते चोरी थींदी आहे, चोर जेके बि असांखे सभई मालूमात असांखे ख़बर आहे, ॼाण आहे, पोइ ॻोल्हण चोर। ॿुधाए थो रेस जो बूट ॻोल्हियो न त नौकिरी हेॾे अथव। जर हे त मुझायो। मुंहिंजी नज़र में त रुॻो ॿ चोर आहिनि। भला हुननि खां पुछा गुछा कयां थो।